अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं रमज़ान स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे नमकीन दही बड़ा। ही नमकीन दही बड़ा ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु ब्लेंडर में असां विझूं था कटियल सावा धाणा अधु कप, फूदने जा पत्ता विझूं था अधु कप, कटियल सावा मिर्च विझूं था 4 अदद, लूण विझूं था 1 टीस्पून, तव्हां अगरि चाहियो त घटि या वधि करे सघो था, पाणी विझूं था अधु कप। हाणे इन सभिनी शयुनि खे चङी तरह सां पीसे छॾींदासीं। सभिनी शयुनि खे चङी तरह सां पीसे छॾियो आहे। हाणे हिकु ॿिए प्याले में असां खई आहे ॾही 1 किलो ऐं हाणे विझूं था साए मसाले जो मिक्सचर जेको असां पीसे रखियो हुयो। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हिकु साइड ते रखी छॾियो आहे। हाणे असां हिकु ॿियो प्यालो खयो आहे ऐं प्याले में विझूं था बेसण 1 कप, मुङनि जी दाल जो पाउडर विझूं था 1 कप, ब्लैक ग्राम पाउडर यानी उरड़ जी दाल विझूं था 1 कप, बसर जो पेस्ट विझूं था 1/4 कप, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विधो आहे 2 टीस्पून, ब्लैक पेपर पाउडर विधो आहे 1/2 टीस्पून, जीरे जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, बेकिंग सोडा विझूं था 1/2 टीस्पून ऐं पाणी विझूं था तक़रीबन 1.5 कप। ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं चङी तरह सां मिक्स करे स्मूथ पेस्ट ठाहे छॾियो आहे। ऐं हाणे कढ़ाई में तेल गरम कयो आहे। तेल जीअं गरम थींदो त असां पकोड़ा फ्राई कंदासीं तक़रीबन 3 खां 4 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 3 खां 4 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पकोड़ा फ्राई कया आहिनि ऐं पकोड़ा हाणे गोल्डन ब्राउन थी चुका आहिनि। त असां पकोड़नि खे कढ़ाई मां कढी करे हिकु प्याले में विझूं था जंहिंमें असां पहिरियों ई पाणी भरे रखियो आहे ऐं पाणी जे प्याले में पकोड़नि खे तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ पिसाए रखी छॾींदासीं। जी फ्रेंड्स, 5 मिनट थी चुका आहिनि त हाणे असां 5 मिनट्स खां पोइ पकोड़ा पाणी जे प्याले मां कढी निचोड़िया आहिनि। आहिस्ता आहिस्ता सभई पकोड़ा कढी करे योगर्ट वारे बाउल में विझूं था ऐं हाणे विझूं था कटियल टमाटा अधु कप, कटियल बसर विझूं था 1/4 कप, ऐं चाट मसालो छणकियूं था तक़रीबन 1 टीस्पून। जी फ्रेंड्स, असांजी तमामु मज़ेदार ऐं आसान नमकीन दही बड़नि जी रेसिपी बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी इफ्तार स्पेशल रेसिपी पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी कॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।